बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ। नाज़रीन, उमेद त तव्हां खैर ख़ैरियत सां हूंदा ऐं पंहिंजे पाण खे थधि खां बचाईंदा हूंदा। ऐं हिन वक़्तु सॼी सिंध में कोहीड़े जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे ऐं मौसम जी सूरत हाल बि तमामु घणी ख़राबु आहे। सॼी सिंध में हिन वक़्तु तमामु घणो कोहीड़ो आहे ऐं इंटीरियर पासे ॾिसूं शहरनि में बि हैदराबाद जे भरपासे में बि हिन वक़्तु मां जॾहिं आयुसि पिया ऑफिस त हैदराबाद जा रोज़ रस्ता बि वीरान लॻा पिया हुआ। कल्ह हिकिड़ो अलर्ट जारी थियो आहे मौसमियात खाते जे तरफ़ां ऐं प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जे तरफ़ां त ईंदड़ हीउ हफ़्तो पूरो जेको आहे धुंध जी इहा ई सूरत हाल रहंदी ऐं थधि जी बि इहा ई सूरत हाल रहंदी। ऐं ख़ासि करे शिकारपुर, कशमोर, घोटकी, लाड़काणो, सखर, खेरपुर इहे ज़िला तमामु घणा मुतासिर रहंदा। उन्हनि में थधि जी जेको गर्मी पर जेके पाण मापींदा आहियूं उहो 3 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। ऐं हिन सॼी सूरत हाल में उन्हनि अलर्ट इहो जारी कयो आहे त पंहिंजो ख़्यालु रखो। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसूं त कोहीड़े सबबु उन नोटिस में इहो बि लिखियलु आहे अलर्ट में त सफ़र खां पासो कयो। हिन वक़्तु कोहीड़े जे करे अॼोके ॾींहं में अॼु सिर्फ़ु सुबुह दौरान 30 खां वधीक मुल्की ऐं परॾेही जेके फ्लाइट्स आहिनि उहो ऑपरेशन जेको आहे उहो मुतासिर थियो आहे, फ्लाइटूं कैंसिल थी वियूं आहिनि। उन खां अलावा पाण अचूं जेकॾहिं रोडनि जी सूरत हाल थिए त रोड कोहीड़ो आहे के माण्हू एहतियातनि बीह रहनि था त पोइ तव्हां सम्झी सघो था त सिंध में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे त पोइ वीचारा लुटिजी बि वञनि था। ऐं जेकॾहिं वरी उहे सफ़रु कनि था त हिन वक़्तु जेके 2-3 ॾींहंनि जे दौरान तमामु घणा हादसा बि पेश आया आहिनि। सो तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त सफ़र खां पासो कयो। ऐं नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी बि इहो ई चयो आहे त मोटरवेज़, हाईवेज़ ऐं जेको तव्हांजो फ्लाइट ऑपरेशन आहे उहो तव्हांजो तमामु घणो मुतासिर थींदो ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो कयो। उन खां अलावा जेको अहम मसइलो आहे उहो आहे एजुकेशन जो। सो गुज़िरियल 3 ॾींहंनि जे भेट में अॼु अञा वधीक छा चवंदा आहिनि पंहिंजो हाज़िरी तमामु घणी घटि आहे। स्कूलनि में ॿार स्कूल न वञी सघिया आहिनि ऐं कुझु ॿारनि जा उते टेस्ट हलनि पिया के वरी ज़ाहिर आहे नए साल जी शुरूआति आहे, एकेडमिक ईयर शुरू थियो आहे त उहे वरी जेकॾहिं संजीदा आहिनि त उहे ॿारनि वालदेन उनजे लाइ थोरा घणा परेशान थी विया आहिनि त उन हर पासे खां इहो ई मुतालबो अचे पियो त ॿियनि सूबनि जीअं सिंध में बि जेको आहे उहे मोकलुनि खे वधायो वञे। ऐं सिहत जे उन में अचूं त अस्पतालूं हुन वक़्तु जेको रेशो आहे डॉक्टरनि जो चवणु आहे त तमामु घणो वधी वियो आहे। मलेरिया, खंघि, बुखार ऐं इन सॼी सूरत हाल खे जेको थधि में जेके पंहिंजूं बीमारियूं थियनि थियूं उहे तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। इन ई करे डॉक्टरनि मशवरो ॾिनो आहे त गैर ज़रूरी घरां खां न निकिरो ऐं पंहिंजे पाण खे ढको ऐं जेके SOPs आहिनि उन्हनि खे तव्हां फॉलो कयो। सियारे जूं जेके खाध खुराक जेका सियारे वारी आहे उनखे तव्हां वठो त जीअं तव्हांजो इम्यूनिटी सिस्टम आहे उहो जेको आहे बरक़रार रहे, तव्हांजो जिस्म जेको आहे उहो थधि खे हिकदमि जेको आहे इफेक्ट न करे। ऐं नाज़रीन, हिन जेका मौसम आहे उन में ख़ासि करे जेके पंहिंजा पीरसन आहिनि, वालदेन आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु रखो छाकाणि जो सियारे में ई ब्लड प्रेशर ऐं जेको दिलि जो मर्ज़ु आहे उहो तमामु घणो इफेक्ट कंदो आहे। जंहिंमें तव्हांजो ब्लड प्रेशर हाई थी वेंदो आहे या तव्हांजे जिस्म में रतु ॼमणु शुरू थींदो आहे त तव्हांखे दिलि जो दौरो बि पइजी सघे थो, तव्हांखे फॉलेज जो अटैक बि थी सघे थो। सो महिरबानी करे पंहिंजे पाण खे गरम कपिड़नि सां ढके रखियो, पंहिंजे पाण खे गरम उन में कयो। ॿी मुंहिंजी नाज़रीन खे गुज़ारिश इहा आहे त पाण त घर में वेठा आहियूं, पंहिंजे सियारे खे पाण महफ़ूज़ करे वेठा आहियूं, पर सिंध जा हज़ारे माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि त तव्हांजे घरनि में जेके बि पुराणा सियारे जा कपिड़ा आहिनि जेकॾहिं न आहिनि त पंहिंजे वस आहर मुख़्त मार्केटुनि मां जैकेटूं, गरम शालूं, सवड़ूं वठी जेके बि तव्हांजे आसे पासे में जेके ग़रीब आहिनि, जेके ग़रीबनि जूं बस्तियूं आहिनि उन्हनि में वञो ऐं उन्हनि खे ॾियो। हू बि असांजा भाइर आहिनि ऐं उन्हनि खे बि उन्हनि जूं बि जानियूं असांखे अज़ीज़ आहिनि। त मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त पंहिंजे प्यारनि जो बि ख़्यालु कयो ऐं इंटीरियर सिंध में वञो, अंदरूनी जेके पंहिंजो ॻोठनि में वञो, उते जेके माण्हू खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं उहे जेकॾहिं सीअ में तड़पनि था त उन्हनि जो ख़्यालु रखणु तव्हांजो ई फ़र्ज़ु आहे। ॿी जेका सूरत हाल आहे सिहत जे ई हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त आलमी मीडिया हिकु अलर्ट जारी कयो आहे ऐं उनखां पोइ वरी पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट उनजो जवाबु बि ॾिनो आहे। उहो इहो चयो वियो आहे त कोरोना जी जेका सूरत हाल आहे उहा हिकु भेरो ॿीहर ख़राबु थिए पई। कोरोना जी जेका ॿी शकल आहे उहा ज़ोर वठंदी पई वञे। उन में जेकॾहिं तव्हां SOPs जो ख़्यालु न कंदा त वापसि साॻी सूरत हाल वेंदी। हिन वक़्तु हीउ जेको कोरोना अचे पियो एतिरो तेज़ी सां पखिड़िजे पियो त तव्हां जूं OPDs घटि थी वेंदियूं, तव्हां जूं OPDs ऐं जेके तव्हांजा ऑपरेशन थिएटर्स आहिनि तव्हांजे अस्पतालुनि में जाइ न हूंदी। त उनजे जवाब में पाकिस्तान डिज़ास्टर मैनेजमेंट ऐं पाकिस्तान जेका मेडिकल अथॉरिटी आहे उन्हनि चयो आहे त असां वटि
अञा कोरोना जी ॿी शकल जेका आहे उहा न पहुती आहे ऐं असां उनखे SOPs खे फॉलो कयूं पिया ऐं उन्हनि माण्हुनि खे बि चयो आहे त तव्हां पंहिंजो जेको आहे ख़्यालु कयो ऐं SOPs खे फॉलो कयो ऐं पाकिस्तान में अञा हिकिड़ो बि केस न आयो आहे ऐं अलाह करे ईअं ई सूरत हाल हुजे ऐं इहा सूरत हाल उन वक़्तु ई मुमकिन थी सघे थी जेॾी महिल असां पंहिंजो ख़्यालु कंदासीं SOPs खे फॉलो कंदासीं। सो हॉस्पिटल्स में अलर्ट जारी कया विया आहिनि त इन्हनि शयुनि खे तव्हां जेके कोरोना जी ॿी सूरत हाल आहे उनखे बि तव्हां ॾिसो ऐं उनखां अलावा हीउ जेको कोहीड़ो ख़ासि करे सिंध में ऐं बलोचिस्तान में ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हल्का सूबनि में हले पियो पर सिंध में सूरत हाल थोरी घणी अञा वधीक ख़राबु आहे। त ऑफिसिस में स्कूल्स में तव्हां वञो ऐं पर पंहिंजी सिहत अज़ीज़ आहे ऐं अख़्तियारनि खे घुरिजे ऐं जेको मुतालबो बि साम्हूं अचे पियो त अख़्तियारनि खे घुरिजे त हू मोकलुनि खे वधाइनि ऐं छा चवंदा आहिनि पंहिंजो जेके SOPs आहिनि उन्हनि जे बारे में पंहिंजे माण्हुनि खे आगाह कंदा रहनि जीअं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदो थो रहे त जीअं जीअं मौसम तब्दील थींदी रहंदी आहे जीअं जीअं मौसम जे बारे में का सूरत हाल का अपडेट हूंदी आहे त हू पंहिंजे माण्हुनि खे उन बारे में आगाह कंदा रहंदा आहिनि। हिकिड़ी ॿी जेका असां वटि खोट आहे सोसाइटी में उहा इहा आहे त पाण पहिरीं त इन जो किरदारु मीडिया बि कंदी हुई सुञाण धुड़ियूं बि कंदियूं हुयूं ऐं सिविल सोसाइटी बि जेको आहे उहो कंदी हुई त जेके बि शयूं हूंदियूं हुयूं जेके बि अलर्ट हूंदा हुआ मिसाल को मौसम अचे थो हुन मौसम में पाण खे छा करणु घुरिजे त आगाही प्रोग्राम उहे हलंदा हुआ। हाणे उहे आगाही प्रोग्राम बि न आहिनि न वरी उहा ॼाण ॾिनी वञे थी पाण वटि मोबाइल्स बि आहिनि TV बि आहिनि हर सोशल मीडिया आहे पर उते किथे बि तव्हांखे इहो नज़र न ईंदो त सियारे में तव्हांखे कहिड़े शयुनि खे कहिड़े SOPs खे फॉलो करणु घुरिजे पाण खे कीअं महफ़ूज़ रखणु घुरिजे। ऐं ॿियो नाज़रीन हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे कोहीड़े जी ऐं मौसम जी त तव्हां ॿारनि खे स्कूल मोकिलियो पर ॿारनि खे पाण उन सां गॾु जेकॾहिं तव्हां पंहिंजो घर में बि हिकिड़ो मुख़्तलिफ़ एंटीबायोटिक ऐं पंहिंजो जेके देसी पंहिंजूं शयूं आहिनि माखी ऐं ॿिया जेके मखण आहिनि उहे बि ज़ाहिर आहे उनखे इम्यूनी सिस्टम खे ऐं उनखे जेको आहे सियारे खां बचाइनि था तव्हां पाण बि उन्हनि खे फॉलो कयो ऐं ॾिसो था त सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी वई पर इन सियारे खे त गॾोगॾु तव्हां ईअं संजीदगी सां त वठो पर मुंहिंजी त जेका तव्हांखे सलाह आहे त इनखे इंजॉय बि कयो। ज़ाहिर हालतूं जेकी बि हुजणु घुरिजनि उनखे फेस बि कबो आहे। तव्हां ॾिठो हूंदो ॻोठनि में मछ ॿारिया वेंदा आहिनि मछ कचहरियूं थींदियूं आहिनि सो हीअ ई उहा सीज़न आहे जंहिंमें तव्हां मछ ॿारे सघो था मछ कचहरियूं थी सघनि थियूं बारबेक्यू पार्टियूं थी सघनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ तव्हां शयूं उन्हनि ते ठाहे सघो था वॾड़नि सां कचहरी करे सघो था। सोशल मीडिया जे दौर में इहे कचहरियुनि जो जेको दौरु आहे उहो ख़तमु थी वियो आहे हर को हिकिड़े कमरे में जेकॾहिं 5 भाती वेठा आहिनि त हर को पंहिंजे मोबाइल में लॻो पियो हूंदो आहे। सो तव्हां मछ कचहरियुनि जो सिलसिलो शुरू कयो। उनखां अलावा राग रंग जूं महफ़िलूं आहिनि ख़ूबसूरत रागी सिंध में आहिनि ऐं उनखां पोइ जेका राति उहा गुज़रंदी आहे ज़रूरु तव्हांखे मज़ो ईंदो। इन खां अलावा पाण जेकॾहिं सूरत हाल आहे उनखे पंहिंजो वधीक पाण ॻाल्हायूं था ऐं पाण हलूं था हिकिड़े नंढे शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾांहुं वरी जल्दी वापसि अचूं था ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। ॾिसंदा रहो मेरान TV। प्रोग्राम सुबह मेरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन पाण हिन सेगमेंट में मुख़्तलिफ़ शयुनि जो ज़िक्र कंदासीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं के दिलचस्प हूंदा ऐं के ॼाण वारा बि हूंदा। हिन वक़्तु जेको मां ज़िक्र कयां पोइ उहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे जेको कल्ह ईरान में थियो आहे। क़ासिम सुलेमानी साहब जे मक़बरे जे भरिसां 2 धमाका थिया आहिनि ऐं पाकिस्तानी मीडिया में हिन वक़्तु ताईं अंग त हले पियो त 103 माण्हू मारिजी विया आहिनि पर ईरान जी मीडिया हींअर ताज़ो दावा कयो आहे त असांजा 200 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि ऐं 300 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सो असांजूं दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि ऐं असांजूं हमदर्दियूं ईरान सां गॾु आहिनि ऐं ज़ाहिर आहे तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। दुनिया में अमन अमान जी सूरत हाल हिकु भेरो ॿीहर ख़राबु थींदी पई वञे ख़ासि करे गज़ा वारो सूरत हाल ॾिसूं उनखां पोइ हाणे ईरान में ई मामिलो थियो आहे। सो अलाह साईं पाण सभिनी खे ऐं सॼे आलम खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ऐं महफ़ूज़ रखे। उनखां अलावा पाण जेकॾहिं पाकिस्तान जी सूरत हाल जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में राति हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जंहिं जेल में PTI जो चेयरमैन आहे अडियाला जेल में उते राति कैदियुनि हिकु कैदीअ सां 4 कैदियुनि हिकु ॿिए कैदीअ सां ज़्यादती करे उनखे क़तलु करे छॾियो आहे। तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिं ते पिणु तमामु घणो मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं अफ़सोस कयो पियो वञे। उनखां अलावा पाकिस्तान सां गॾु जेकॾहिं पाण इलेक्शन ते ॻाल्हि कयूं त इलेक्शन में बि हिन वक़्तु सूरत हाल जेको आहे सफ़ा ईअं छिकताइण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे छाकाणि जो तव्हां राति ॾिठो हूंदो त PTI खां उनजो जेको निशान आहे चूंड निशान बेट खसिजी वियो आहे
ऐं उन पेशावर हाई कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो बरक़रार रखियो आहे 22 डिसंबर वारो। सो अॼु PTI पंहिंजो जेका पार्टी आहे उहा पंहिंजे चूंड निशान जे वापसि हासिलात जे लाइ वापसि पंहिंजो चूंड निशान हासिलु करण लाइ सुप्रीम कोर्ट में अपील फाइल कंदी। सो ॾिसूं था त उते सुप्रीम कोर्ट में छा थो थिए अॼु। उन खां अलावा ॿियनि पार्टियुनि में पंहिंजो माण्हुनि जे अचण ऐं वञण जो सिलसिलो जारी आहे। ख़ासि करे सिंध में जेको आहे उहो ROs जे रवैयनि ते ऐं ॿियो वरी इलेक्शन कमीशन जे रवैयनि ते एतिराज़ आहिनि। उन खां पोइ अलावा पार्टी इंफ्रास्ट्रक्चर त हिकिड़ो माण्हू हिन पासे अचे पियो ॿियो वञे पियो ऐं लोकली सतह ते बि जेको आहे हिन वक़्तु इलेक्शन जो कमु वधीक तेज़ थी वियो आहे। उन खां अलावा पाण हिकिड़ी बुरी ख़बर इहा आहे ख़ासि करे नौजवाननि जे लाइ त बर्तानिया पंहिंजा जेके इमिग्रेशन कानून आहिनि उहे तमामु घणा सख़्तु करे छॾिया आहिनि। बर्तानिया ऐलान कयो आहे त हाणे जेके बि नौजवान स्कॉलरशिप ते अचनि था ऐं ख़ासि करे जेके स्टूडेंट वीज़ा ते अचनि था उहे पंहिंजे घर भातियुनि खे गॾु न खणी ईंदा। ऐं बर्तानिया जे इन फ़ैसिले ते तमामु घणो एतिजाज थियो आहे। सॼी आलमी मीडिया ऐं ख़ासि करे नौजवाननि सोशल मीडिया ते हिन जो एतिजाज कयो आहे। उन खां पोइ बर्तानवी जेका परॾेही वज़ारत आहे ऐं इमिग्रेशन जेके अख़्तियारूं आहिनि उन्हनि हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी कई। उन्हनि पंहिंजो मौक़ुफ़ इहो ॾिनो आहे त स्टूडेंट वीज़ा जो ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे। माण्हू स्टूडेंट वीज़ा वठी ऐं उन खां पोइ पंहिंजे सॼे घर भातियुनि समेत अची छा चवंदा आहिनि उते अची रहनि था ऐं पोइ वापसि निकिरण जो नालो नथा वठनि। इन जे करे असांखे इहो फ़ैसिलो करिणो पियो आहे ऐं उन फ़ैसिले जे करे शागिर्दनि ऐं इवन इहो बि चयो वियो आहे त बाबा जेके बर्तानिया जूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि ते असरु पवंदो। पर हुननि चयो आहे त इहो असरु इहो जेको फ़ैसिलो आहे उन्हनि शागिर्दनि ते लागू न आहे जेके हुकूमती सतह ते स्कॉलरशिप्स वठी अचनि पिया। ऐं हू चवनि था त जेकॾहिं तव्हांखे पढ़णो आहे शागिर्द खे पढ़णो आहे त हू भले अकेलो हलियो अचे हुनजो कमु पढ़ाई आहे ऐं न की हू घर भातियुनि सां गॾु आहे। सो हिन वक़्तु हिननि जेको सेप्टेंबर में इहो बि ॿुधायो वियो आहे त सेप्टेंबर में असां 2 लख माण्हुनि जो सिर्फ़ु हिकु साल जे अंदरि असां इमिग्रेशन जेको मामिलो आहे जेको हुननि जो असां वीज़ा आहे उहो वधायो आहे। ऐं हुननि चयो त तमामु घणी लॾ पलाण जे करे लखे माण्हुनि जी लॾ पलाण थी आहे गुज़िरियल 2 सालनि जे अंदरि ऐं लखे माण्हुनि जी लॾ पलाण खे रोकण जे लाइ असांखे इहो फ़ैसिलो करिणो पियो आहे। सो इहा शागिर्दनि जे लाइ बुरी ख़बर आहे। ऐं छा चवंदा आहिनि बर्तानिया पंहिंजो पॉलिसियूं सख़्तु करे छॾियूं आहिनि। उन खां अलावा जेको आहे माण्हू चवनि था त असां हाणे बर्तानिया जेके बर्तानिया में शागिर्द आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा उन्हनि बि एतिजाज कयो त हाणे असां बर्तानिया खे छॾे कंहिं ॿिए मुल्क में वञूं था। त इहो तमामु वॾो हिकिड़ो थियो आहे नौजवाननि सां जेको आहे उहो मामिलो थियो आहे। ऐं इनखे शागिर्दनि जे लाइ मतिलबु त घणे भाङे जेको धुरिन आहे इवन आलमी जेके नौजवाननि जेके उते कमेंट्स लिखिया आहिनि त इहो शागिर्द दुश्मन इहा जेको आहे पॉलिसी आहे। पर बर्तानिया चयो आहे त असां मजबूरनि इहो फ़ैसिलो कयूं पिया न त असां पाण हिन में राज़ी न आहियूं। ॿियो नौजवान पंहिंजे प्रोग्राम ॾिसंदड़नि खे इहो बि ॿुधाईंदो हलां अॼु हिकिड़ो अहम ॾींहुं आहे उन्हनि माण्हुनि जो अहम ॾींहुं आहे जंहिंखे समाज मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धिकारींदो रहे थो ऐं थोॾारींदो रहे थो। उहो आहे नाबीन माण्हुनि जो। नाबीन माण्हुनि जे जेके आहिनि उहे जेके पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी ॿोली इस्तेमालु थींदी आहे ब्रेल। ठीकु आहे ब्रेल चवंदा आहिनि उनखे। अॼु वर्ल्ड ब्रेल डे आहे। ब्रेल छा चइबो आहे ब्रेल जेके कागज़नि ते उन ते पंहिंजो अखर आहिनि उहे मथे उभिरियल हूंदा आहिनि। पोइ नाबीन माण्हू उन्हनि अखरनि खे उन्हनि उभिरियल जेको आहे लफ़्ज़नि खे उन्हनि खे हथु लॻाए पोइ उहो स्क्रिप्ट पढ़ंदा आहिनि उहा जेकी लिखणी आहे उहे पढ़ंदा आहिनि। सो अॼु उन्हनि जो उन वर्ल्ड ब्रेल डे आहे। उन अॼु लिखणीअ जो आलमी ॾींहुं आहे। इहो फ़लस्तीनी हिकिड़ो माहिर हो उनजो नालो ब्रेल हो लुइस ब्रेल। उन स्क्रिप्ट खे ईजाद कयो हुयो ऐं हिन में इहे 6 नुक़्तनि ते इहो हिकिड़ो उनजो लफ़्ज़ ठहंदो आहे। को बि लफ़्ज़ हूंदो उहो 6 नुक़्तनि ते हूंदो ऐं नाबीन माण्हू उनखे पढ़ी सघंदो। सो मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त जेके नाबीन माण्हू आहिनि तव्हां ॾिसंदा हूंदव त सिंध में सभई नाबीन माण्हू पंहिंजे हक़नि जी हासिलात खां महरूम आहिनि ऐं उन्हनि जे हक़नि जी हासिलात त हू एतिजाज कीअं कनि जॾहिं उन्हनि वटि इल्मु न हूंदो। त असांजा घणे भाङे माण्हू छा था कनि जो नाबीन माण्हूअ खे या त दरवेश करार ॾेई दरगाह ते ॿधी था अचनि या वरी उन्हनि खे पिनण ते मजबूर था कनि या उन्हनि खे उन्हनि खां पिनाइण जो कमु था वठनि। त इहा हिकिड़ी कुदरती शयूं आहिनि ऐं कुदरती जा फ़ैसिला हूंदा आहिनि। पर तव्हांखे घुरिजे त तव्हां पंहिंजे ज़ाहिर आहे हू बि हिकिड़ी औलाद आहे हू बि हिकु इंसानु आहे ऐं उनखे तव्हां नफ़रत न कयो उन सां तव्हां मुहबत कयो ऐं उनखे तव्हां हिन सोसाइटी जो हिसो बणायो। नाबीन माण्हुनि खे तव्हां उनखे तालीम ॾियो। पाकिस्तान में ज़ाहिर आहे सहूलियतूं तमामु घटि आहिनि। नाबीन माण्हुनि जा स्कूल न आहिनि। उन्हनि जूं जेके आहिनि जेके आलमी सतह जा उन्हनि जा जेके स्टैंडर्ड्स उन्हनि जा रोड हुजणु घुरिजनि फुटपाथ हुजणु घुरिजनि
ऐं उन्हनि जे वेहण जूं जॻहियूं या उन्हनि जे ऑफिसिस में हू कीअं अचनि उहे ज़ाहिर उन्हनि जी असां वटि आगाही न आहे, असां वटि उनजी ॼाण न आहे। पर दुनिया हाणे आहिस्ते आहिस्ते तरक़ी करे पई त उन में ॿियनि मुल्कनि में त हिननि जा हक़ आहिनि, उन्हनि जे कोटा ते उन्हनि खे नौकिरी बि मिले थी, उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा अलॻि जेको आहे स्टैंडर्ड कया विया आहिनि ऐं उन्हनि ते को बि कंप्रोमाइज़ नथो करे। त मुंहिंजी तव्हां ॾिसंदड़नि खे गुज़ारिश इहा ई आहे त नाबिन माण्हुनि सां मुहबत कयो, उहे तव्हांजा औलाद आहिनि, पंहिंजे हिन सोसाइटी जो हिसो आहिनि, उन्हनि खे नाबिन माण्हुनि जा हिकिड़ा ख़ासि स्कूल आहिनि, स्पेशल स्कूल्स आहिनि, उन्हनि में दाख़िल करायूं। ऐं उन खां अलावा हीउ जेको स्क्रिप्ट आहे उन्हनि खे पंहिंजे हिन हिसो बणायूं ऐं उन्हनि खे सेखारियूं त हीअ स्क्रिप्ट तव्हां पढ़ो ऐं उनखां पोइ हू असांजे बराबरि इंसान थी बीहंदा, असांजे बराबरि ई हू कंदा। त मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा ई आहे त तव्हां उनखे पंहिंजे नाबिन माण्हुनि सां मुहबत कयो ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ, उन्हनि जे हासिलात जे लाइ तव्हां उन्हनि सां गॾु बीहो, कुल्हे कांधी थियो ऐं ॿांह ॿेली थियो उन्हनि जा, ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ तव्हां विढ़ो ऐं हू जेसि ताईं जेतिरो हुननि में दम आहे ज़ाहिर हू पंहिंजी वसाहर कोशिशि कंदा। उन खां अलावा पाण मुख़्तलिफ़ हुननि ते ॻाल्हाईंदासीं मौज़ूअनि ते। ऐं हिन वक़्तु पाण हलूं पिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक ॾांहुं, पाण जल्दी वापसि था अचूं। ॾिसंदा रहो मेहरान टीवी। प्रोग्राम सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं उमेद त तव्हां पंहिंजे बिस्तरनि मां उथी विया हूंदा ऐं पंहिंजे कमकारनि जी तयारियुनि में हूंदा। मौसम जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेके ख़बरूं हलियूं आहिनि मेहरान टीवी ते ऐं उन खां अलावा असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि उहे फ़ोनूं करे ॿुधाइनि पिया त सूरत हाल ॿाहिरि कोहीड़ जे करे तमामु घणी ख़राबु आहे। सुबुह खां वठी तमामु घणा हादसा पेश आया आहिनि ऐं दर्जननि जे अंग में माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॾाढी तकलीफ़ ॾींदड़ सूरत हाल आहे ऐं तव्हांखे हिकु भेरो ॿीहर इहा ई गुज़ारिश आहे, बार बार इहा ई गुज़ारिश आहे त हिन कोहीड़ में सफ़र खां पासो कयो ऐं ख़ासि करे पब्लिक ट्रांसपोर्ट ज़ाहिर उन्हनि खे अवेयरनेस एतिरी न हूंदी आहे ड्राइवरनि खे, त उन्हनि खे तव्हां अवेयरनेस बि ॾियो ऐं अहिड़ियुनि सवारियुनि खां पासो कयो, अहिड़नि रोडनि खां पासो कयो जंहिंमें तव्हांजी जान खे ख़तरो हुजे ऐं अहिड़े सफ़र खां ई पासो भलो आहे। ऐं ॿियो हिन वक़्तु स्टूडियो में सुबुह मेहरान प्रोग्राम में ॾिसंदड़ तमामु घणियूं कॉलूं पिया कनि। हिकिड़े मुसाफ़िर फ़ोन कई कश्मीर मां, ॾिसे पियो असांखे, ऐं उन इहो ॿुधायो त तव्हां जहाज़नि जे ऐं रोडनि जे सफ़र जी त ॻाल्हि कई आहे, पर असां सफ़र करे रहिया आहियूं कश्मीर ॾांहुं, पर उन में इहो थियो आहे जो असांजी रेल बंदि बीठी आहे। सो ट्रेन जो सिस्टम बि हिन वक़्तु बिल्कुलु ब्रेक लॻल आहे ऐं रेलूं मुख़्तलिफ़ हंधनि ते, कुझु त रेलवे स्टेशन्स ते बीठल आहिनि पर कुझु कचे में बीठल आहिनि, के मुख़्तलिफ़ दगनि ते बीठल आहिनि। उते आसे पासे में न को चांहि जो अटा, न को दुकानु आहे जो हू ॿारनि खे नाश्तो बि करे सघनि। सो जिते जिते मुंहिंजो इहो आवाज़ु पहुचे पियो उते ज़ाहिर पाण सिंधी महिमान नवाज़ आहियूं, पंहिंजी सुञाणप ई महिमान नवाज़ी आहे। सो पंहिंजे घरनि मां पंहिंजी हिफ़ाज़त सां निकिरो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखंदे। जिते बि तव्हां ॾिसो था मुसाफ़िर तव्हांजे आसे पासे में बीठल आहिनि, उन्हनि ॾे चांहि खणी वञो। चांहि त पंहिंजी सुञाणप आहे, सो जेको दर ते अचे हुनखे पाण चांहि न पीआरियूं त उहा महिमान नवाज़ी अधूरी आहे। सो तव्हां उन्हनि जी महिमान नवाज़ी कयो। मुसाफ़िरनि इहे मुसाफ़िर ई तव्हां जिते जिते वेंदा इहे तव्हां जूं ॻाल्हियूं कंदा। सो मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त इलाही माण्हू रस्तनि में फाथल आहिनि हिन कोहीड़ जे करे, ऐं उते भर पासे में दुकान न आहिनि, किथे बि दुकान आहिनि त उहे खुलियल न आहिनि या वरी उते उहे शयूं खाइण पीअण जूं मौजूदु न आहिनि। त पंहिंजे जेके आसे पासे में जेके बि तव्हां ॾिसो था को रोड आहे उते तव्हां ॾिसो था त उहो ब्लॉक लॻल आहे, उते कोहीड़े सबबु गाॾियूं बीठल आहिनि, उन सां गॾु ॿार आहिनि, त उन्हनि खे तव्हां सवड़ूं वञी ॾियो। उन्हनि खे जेकॾहिं पाइण जे लाइ जिस्म ते अहिड़ो बचाव जो पाण खे बचाव जो जेकॾहिं कपिड़ो न आहे त उहो बि तव्हां उन्हनि खे प्रोवाइड कयो। घरनि में जेकॾहिं रिलियूं फाटल रिलियूं आहिनि त महिरबानी करे उहे बि उन्हनि खे ॾियो ऐं हिकु हयाती बचाइण सॼी इंसानियत खे बचाइण जे बराबरि आहे। नाज़रीन, कोहीड़ ते ई पाण ॻाल्हाईंदा हलूं त हिन वक़्तु फ्लाइट ऑपरेशन मुकमल तौरु बंदि थी वियो आहे ऐं ख़बरूं इहे आहिनि त कोहीड़े सबबु हिकु बि फ्लाइट सुबुह खां वठी डोमेस्टिक लेवल ते न पई सफ़र करे सघे। एयरपोर्ट्स ते तमामु घणा माण्हू जेको आहे उहे मौजूदु आहिनि, ज़ाहिर शेड्यूल्स हूंदा आहिनि, माण्हुनि खे मीटिंग्स में वञिणो हूंदो आहे। त गुज़ारिश इहा ई आहे ऐं सलाह बि इहा ई आहे त हिननि ॾींहंनि में तव्हांखे जेकॾहिं केॾांहुं वञिणो आहे ऐं तमामु ज़रूरी वञिणो आहे त तव्हां पंहिंजे सफ़र जी शुरूआति कुझु कलाक पहिरीं करे वठो त उहो बहितरु रहंदो। सेगमेंट में पाण उन्हनि दोस्तनि खे बि यादि कंदासीं जिन जी अॼु सालगिरह आहे ऐं जेके अॼु असां खां विछड़ी विया आहिनि। सो अॼु पाण सभ खां पहिरीं यादि कंदासीं जिन जी वरसी आहे उस्ताद फ़तेह अली ख़ान, क्लासिकल रागी ऐं क्लासिकल घराणो जंहिं पाकिस्तानी राग खे हिकु अरूज ते पहुचायो। ऐं उस्ताद फ़तेह अली ख़ान, उस्ताद हामिद अली ख़ान ऐं उस्ताद अमानत अली ख़ान वारनि जा भाइर हुआ, उन्हनि जी अॼु वरसी आहे। उन्हनि अॼोके ॾींहं ते पंहिंजो
विछोड़ो कयो। उन खां अलावा पाकिस्तान में खाधनि जी जेका राणी हुई ऐं तव्हां सभिनी जी पसंदीदा, मुंहिंजी पसंदीदा ज़ुबैदा आपा, उहा बि अॼु असां खां विछड़ी वई हुई। ऐं ज़ुबैदा आपा जा जेके टोटका हुआ उहे सदियुनि ताईं माण्हुनि जी दिलनि ते चटियल रहंदा। सदियुनि ताईं उन जी शख़्सियत, एॾी नफ़ीस शख़्सियत, एॾी नफ़ीस तबियत जी मालिक ऐं इल्म जो ख़ज़ानो हुई। उहो इल्मु जेको तव्हांखे ज़िंदगी जीआरे, तव्हांखे दग ते वठी हले, तव्हांखे मुख़्तलिफ़ ऐं प्यार भरियूं सुहिणियूं ॻाल्हियूं करे, तव्हांखे पंहिंजे तजुर्बनि सां आगाह करे। उन खां पोइ वरी उहो इल्मु, उहो उन्हनि जो हुनुरु जेको तव्हांखे खाधनि में तव्हांखे लज़त ॾे ऐं तव्हांजे ज़बान जो बि चस्को हुजे, तव्हांजे रूह जो बि चस्को हुजे, तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ जो बि चस्को हुजे। तमामु घटि माण्हू इन्हनि ख़ूबियुनि जा मालिक हूंदा आहिनि। ऐं ज़ुबैदा आपा खे, ज़ुबैदा आपा जे लाइ छा ॻाल्हायूं। सो मां त हिकिड़ो नंढिड़ो माण्हू आहियां ऐं हू तमामु वॾी हस्ती, ऐं जंहिंजे लाइ लक़ब इहो हो त हू पाकिस्तान जे खाधनि जी राणी आहे। उनजा टोटका, हुनजा कोल, हुनजा जेके, ऐं उहो बि हिकिड़ो वॾो घराणो आहे, अनवर मक़सूद साहिबु ऐं बुजिया आपा, इहे सभु तमामु वॾो, जिन पाकिस्तानी अदब खे, फ़नून लतीफ़ा खे, आर्ट खे हिकु नओं रंग ॾिनो, हिकु नई सुञाणप ॾिनी। सो ज़ुबैदा आपा खे असां भरपूर भेटा पेश कयूं था। ऐं मूं कोशिशि कई त ज़ुबैदा आपा जी फैमिली मां अॼु कंहिंखे प्रोग्राम में विहारियूं, पर उन्हनि जूं कुझु मसरूफ़ियतूं हुयूं। ऐं ॿियो उन्हनि सुबुह ई असांखे इहो ई चयो त सफ़र नथा करे सघूं ऐं मौसम तमामु घणी ख़राबु आहे। ज़ाहिर आहे उन्हनि जी जेका फैमिली मेंबर्स आहिनि उहे बि एजिड आहिनि, त ज़ुबैदा आप जी फैमिली असां सां गॾु हुजे हा। ज़ुबैदा आपा खां पोइ पाण जेकॾहिं यादि कयूं त पाकिस्तान जी पहिरीं सिंधी फिल्म एकता, एकता नालो इहो आहे जंहिंजे करे पाण हलूं पिया। ऐं एकता, हर माण्हू इहो ई चवंदो आहे त पाण में एको रखो, ॿधी रखो, ॿधीअ में ताक़त आहे, एके में ताक़त आहे। सो पाकिस्तान जी पहिरीं सिंधी फिल्म एकता हुई। उनजो जेको फिल्म साज़ हो जमशेद वाढिया साहिब जी बि वरसी आहे। ऐं ही उहे शख़्सियतूं आहिनि, उस्ताद फ़तेह अली ख़ान ऐं ज़ुबैदा आपा, जमशेद वाढिया साहिबु, जिन पाकिस्तान जे फ़नून लतीफ़ा खे, पाकिस्तान जे अदब खे, लिटरेचर खे हिकिड़ो नओं दग ॾिनो। ऐं असांजी दुआ आहे त हमेशह इहे शख़्सियतूं ता हयात ऐं ता उमिरि जेको आहे इहे जीअरियूं रहनि। ऐं ज़ाहिर आहे तव्हां जहिड़ा ॾिसंदड़ ऐं असां जहिड़ा नौजवान आहिनि जेके हमेशह हिननि खे यादि कनि था। पाण शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां वापसि अचूं था, अञा वधीक ॻाल्हियूं आहिनि, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। सुबह मेहरान प्रोग्राम हिकु ॿीहर भलीकार ऐं गरम गरम चांहि मूं ॾे पहुची चुकी आहे। ऐं उमेद तव्हां बि चांहि ऐं कॉफ़ी जो मज़ो वठंदा हूंदा। हिकु वॾी गुलूकारा, तमामु घणी सुखिया हासिलु कंदड़, उस्ताद जुमन जी शागिर्दियाणी, काफ़ी सेहरा, उन खां अलावा गीत, ख़ूबसूरत नगमा ऐं तमामु घणो राग में कमु कंदड़। ऐं अलाए मतिलबु केतिरा ई फ़नकार, मुंहिंजे ख़्याल में त को उन शाइर न छॾियो जंहिंखे हुन न ॻायो हुजे। ऐं समीना कमल खे पाण यादि कंदासीं। अॼु उन्हनि जी सालगिरह आहे, 58 सालनि जी माशाअल्लाह थी वई आहे। हूअं त औरतूं पंहिंजी उमिरि लिकाईंदियूं आहिनि, पर असां मीडिया वारा उन्हनि जी उमिरूं रखी वेठा हूंदा आहियूं। सो समीना कमल जो अॼु जनमु ॾियारो आहे। रब साईं उन्हनि खे हमेशह आबादु रखे, ख़ुशि रखे। उन्हनि जी जेका सुञाणप आहे जबल मथे जुड़, उहो उन्हनि जी सुञाणप बणियो। ॿिया केतिरा ई गीत, उन्हनि जा सेहरा, मेहंदीअ ते सेहरा, उनखां पोइ सेहरनि, उहो पंहिंजी अमर ज़ेबुनिसा सां गॾु उन शुरूआति जेका राग जी कई उहा पंहिंजे अमर सां गॾु कई। ऐं ईअं ई उनखे घर में ई हिकिड़ो उस्ताद मिलियो। उन खां अलावा उस्ताद मोहम्मद जुमन, उस्ताद मोहम्मद यूसुफ, उन्हनि सां हू उन्हनि खां सिखिया वरिती। ऐं समीना कमल जूं जेके ख़िदमतूं आहिनि राग में, उहे हमेशह यादि रखियूं वेंदियूं। ऐं हमेशह उन्हनि जे जेको आहे, उहा का शादी न आहे हूंदी जिते समीना कमल जो तव्हांखे सेहरो न गुंजे। अचु राणल तोखे मेहंदी मां लायां ऐं तोखे लाल लाल मेहंदी लायां। उन खां पोइ जेकॾहिं माण्हू को परॾेह में रहे थो त विछोड़नि जा गीत बि उहे समीना कमल ॾाढे ख़ूबसूरत तमामु दर्दीले आवाज़ में ॻाया आहिनि। ताज़ो सिंधी सकाफ़त जो जेको ॾियारा जॾहिं आया त उन्हनि में बि समीना कमल अहमद मुग़ल सां गॾिजी होज मालो जेको पंहिंजो कलाम आहे उहो हिकिड़े नए वर्जन में ॻायो। सो समीना कमल खे पाण यादि कयूं पिया। ऐं समीना कमल तमामु ख़ूबसूरत गुलूकारा, ऐं हर वक़्तु हू पंहिंजे राग सां, पंहिंजे सिंध जे माण्हुनि सां कमिटेड रही आहे। सो समीना कमल खे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि मेहरान टीवी जे तरफ़ां, सुबह मेहरान जे तरफ़ां। ऐं असां चाहियूं था त हमेशह ई तव्हांजो आवाज़ु ईअं गूंजंदो रहे, ईअं ई तव्हां राग जी, सिंध जे माण्हुनि जी
सिंध जे माण्हुनि जे दर्दनि जी तव्हां तर्जुमानी कंदा रहो। नाज़रीन, प्रोग्राम ते पुॼाणी ते वञण खां पहिरीं मां हिकिड़ो ॿियो जेको असांजो अज़ीम गायक आहे जलाल चांडियो, उनखे बि यादि कंदुसि। अॼोके ॾींहुं छा थियो हो जो जलाल चांडियो साहब खे गुर्दनि जी तकलीफ़ थी हुई, त उन्हनि खे सईदी मूसाणी खां हैदराबाद जी हिकिड़ी खांगी हॉस्पिटल में खणी आया ऐं उन अस्पताल में जॾहिं उनखे खणी आया त उन डॉक्टरनि खे चयो त बाबा मूंखे इश्क जो धकु रसियल आहे ऐं इहो ईअं न चढ़ंदो। सो इश्क जो धकु उन्हनि ॻाल्हि कई ऐं उहो ई उनजो कलाम आहे त रो न दिलरी जहिड़ा फटिजी पिया, रोई थी जिल लाइ से मटिजी विया। सो पाण प्रोग्राम ॾे हलूं था पुॼाणींदा ऐं अॼु जे ॾींहं जे लाइ एतिरो ई। इंशाल्लाह सुभाणे पाण नयुनि ॻाल्हियुनि सां, नवनि माण्हुनि सां, ख़ूबसूरत कचहरी सां, ख़ूबसूरत माण्हुनि सां पाण वापसि हिते ईंदासीं। ऐं वेंदे वेंदे समीना कंवल जो हीउ सेरो, हीउ गीत ऐं जबल मथे झुड़, जेको उनजी सुञाणप जबल मथे झुड़ो जाने जबल मथे झुड़, उन सां ई पाण हलूं था प्रोग्राम जो पुॼाणींदा। मूंखे मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। ॾिसंदा रहो मेहरान टीवी, सूबे मेहरान। अस्सलाम वालेकुम।